मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं मुंहिंजो बचपन में रिश्तो थियल आहे, याने मुंहिंजो रिश्तो हिकु औरत सां थियल हुयो बचपन में। हाणे मां उनखे पसंदि नथो कयां, घरवारा ज़ोर कनि था त उन सां शादी कर। इन सूरत में मां छा कयां? साईं नंढाप में जेके बि रिश्तो कनि था ग़लति कनि था। नंढाप में अॻ में बि मां नसीहत करे चुको आहियां, नंढाप में रिश्ता न कयो न कयो न कयो न कयो। त हाणे ॾिसो न, नंढाप में ॿई छोकिरी जी क्वालिटी छोकिरे जी क्वालिटी ज़बरदस्त लॻंदी आहे। साल जो हिकिड़ी छोकिरी हुजे ऐं साल जो ॿारु हुजे त हिननि में को एब नज़र ईंदो आहे? कोई चवंदो त हे छोकिरो हाणे त ईअं पोइ वॾो थी करे अलाए जुआरी थींदो अलाए छा? त भले जेकॾहिं वॾाप में जुआरी थिए त बि हाणे ख़बर न पवंदी आहे। त नंढाप में रिश्ता करणु वॾी ग़लतफ़हमी आहे, ग़लति अमल आहे। हे शादी जे पर्ची मोकिलियो न, हाणे मूंखे उहा औरत पसंदि आहे बि न त उन सां शादी कयो बि न। नंढाप में जेकॾहिं को रिश्तो तव्हांजो कंहिं करायो आहे न, तव्हांजे पीउ, हाणे वॾा थिया हुआ, हाणे उहा तव्हांखे औरत नथी वणे न, त मां चवंदो यकीन तौर ते न कयो निकाह हुन सां। निकाह कंदव सुभाणे इन मथां ज़ुल्म कंदव। हिकिड़ी औरत जेकी तव्हांखे वणे ई नथी त उनखे जॾहिं घर में आणींदव त पोइ छा कंदव? कुझु टाइम हलाए करे पोइ तलाक ॾींदव न? त थींदो अक्सर ईअं ई आहे त घर वारा ज़ोर कंदा त न तोखे इहा छोकिरी वठणी पवंदी, नंढा में तुंहिंजो रिश्तो करायो हुयोसीं, हाणे तोखे वठणी पवंदी। छोकिरो चवंदो आहे मां न वठंदुमि। छोकिरे खे ज़ोरी शादी कराईंदा आहियो, 2-3 सालनि खां बाद में छोकिरो तलाक ॾींदो आहे। ऐं पीउ खे कहिड़ो टेंशन थियो साईं? छोकिरे खे कहिड़ो टेंशन थियो? वॾो टेंशन औरत लाइ थियो। वॾो मसइलो कंहिंजे लाइ थियो? छोकिरी लाइ थियो न। त इहा हाणे छोकिरी जेकॾहिं अगरि ॿिए हंधि किथे निकाह कंदी त उनखे ताना सहणा पवंदा त छाजे करे पहिरियों तोखे तलाक मिली? हालांकि फॉल्ट त कुझु बि न हुयो, सिर्फ़ु छोकिरे खे वणे न पई। त तमामु साथी जेको आहे परहेज़ कनि, नंढाप में जेको रिश्ता न करनि। नंढाप में रिश्ता अहादीस खां, क़ुर जी रोशनी खां, हदीस रोशनी खां बिल्कुलु करणु मुनासिबु आहिनि ई न। छॾे ॾियो, जिन टाइम ॿार वॾा थियनि न, पोइ उन टाइम पाण ॾिसी करे पंहिंजी पसंदि निकाह कंदा। क़ुर हकीम में ॾिसो न, क़ुर जी आयत अल्लाह ताला फरमाए फ़न के उमा ताबलकुम, निकाह कयो जीअं औरतुनि खे तव्हां पसंदि कयो था। जॾहिं अल्लाह इजाज़त ॾिए थो त पोइ पीउ छो ज़बरदस्ती करी? हा अल्लाह यार ॾिसो साफ़ आहे त न, फ़न के उमा ताबलकुम मिनन निसाई, निकाह कयो उन औरतुनि सां जंहिंखे तव्हां पसंदि था कयो, तव्हां मर्द पसंदि था कयो, उन्हनि सां निकाह कयो। त अबो ज़ोरी चए न भाई हिन सां शादी कर। अबे खे मां चवां थो जेके नंढा में रिश्तो थियल न, पको अज़म कयो, न कंदासीं। हा ॾाढो ज़बरदस्ती कनि, ॾाढे खे ॿुधायो न कंदासीं निकाह। जेकॾहिं निकाह कंदो न, सुभाणे हिन छोकिरे खे बि टेंशन न थींदो, ॾाॾे खे बि टेंशन न थींदो, पीउ खे बि टेंशन न थींदो। असुली जेकी ज़िंदगी तबाह थींदी उहा छोकिरी ई थींदी। त बहितर हाणे ई मामला क्लियर करे छॾियो। अब ठीकु आहे, नंढा में रिश्तो कयोसि, हाणे मुंहिंजो पुटु न थो करे, या हाणे मुंहिंजी धीउ न थी करे। बाज़ औक़ात औरतूं सही हूंदियूं आहिनि, छोकिरा फिरी वेंदा आहिनि। नंढा में छोकिरो सही हूंदो आहे, छोकिरो जीअं वॾो थियो हाणे जुआरी थी वियो, हाणे छोकिरो शराबी थी वियो, हाणे छोकिरो चोर थी पियो, हाणे छोकिरो फासिक ऐं फाजिर थी पियो। त छोकिरी त साईं अलहमदुलिल्लाह क़ुर जी हाफ़िज़णी आहे, छोकिरो बदमाश आहे। हाणे कीअं कयूं? सुभाणे इहा न्याणी ॾींदव पंहिंजी, छोकिरी जी ज़िंदगी तबाह कंदव। हिकिड़े बदमाश खे हथ में ॾींदव त सुभाणे औरत सुखी रहंदी? त इन जे करे ॾिसो शरीयत केतिरो पाबंद बणायो आहे। शरीयत चयो हाली निकाह खे छॾे ॾियो, हाली छॾे ॾियो। जंहिं टाइम बालिग थियनि, वॾा थियनि न, उन टाइम रिश्तो करायो। कोई बि अहिड़ो साहबी न आहे। अल्लाह जे नबी पंहिंजी पूरी ज़िंदगी में 4 नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न्याणियूं, ऐं 4 न्याणियुनि जो जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह करायो न, त नंढी उमिरि में न करायो। बुलूगत ते जॾहिं पहुतियूं, अमा फातिमा बि जॾहिं बुलूगत ते पहुती, 15.5 साल उमिरि थी, पोइ अल्लाह जे नबी निकाह करायो आहे। त इन में जेको असां तमामु वॾी मार खाई था वञूं। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए।